असलो नाज़रीन प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। निगरान सेटअप जूं ॻाल्हियूं थियूं हलनि ऐं कुझु जॻहियुनि ते इंटरव्यूज़ बि थिया आहिनि ऐं त निगरान सेटअप खे आंदो वञे। पर गवर्नमेंट जीअं त मुलाक़ात थी आसिफ अली ज़रदारी साहिब जी, मौलाना फज़लुर रहमान, शहबाज शरीफ़, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी साहिब जी, त ज़रदारी साहिब जो इहो ख़्यालु आहे त न हुकूमत खे छॾियो वेंदो ऐं न जल्दी इलेक्शन करवाइबा, रिफॉर्म्स थींदा, उन खां पोइ इलेक्शन थींदी ऐं असां पूरी कोशिशि कंदासीं त मईशियत खे बहितर कजे। जीअं त हाणे इम्पोर्ट खे रोकण जी वॾी कोशिशि कई वई आहे, इहो फ़ैसिलो थियो आहे ऐं उन सां गॾु सो मोटो नोटिस थियो, वॾो अहम जेकी आहे उन ते डेवलपमेंट थी आहे त हाणे ट्रांसफ़र पोस्टिंग जेके बि केसिस हलनि था उहे न थींदा नेब ऐं FIA जे अंदरि। मूंखे टेलीफोन ते जॉइन कयो आहे मोहतरम जनाब डॉक्टर करीम ख्वाजा साहब, PP रहनुमा आहिनि, सेनेटर रही चुका आहिनि। डॉक्टर साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी सर, थैंक यू। डॉक्टर साहब सूरत हाल त सही न आहे। इमरान ख़ान जेकी ज़बान इस्तेमालु करे थो, सख़्तु ज़बान इस्तेमालु करे थो। अॻ में तव्हांखे यादि हूंदो त यूसुफ रज़ा गिलानी स्टेट विथ इन स्टेट जी ॻाल्हि कई, रियासत जे अंदरि रियासत आहे। नवाज़ शरीफ़ साहब बि अहिड़ा फ़ैसिला कया त उहे ॿई माइनस थी विया। इमरान ख़ान उन खां वधीक ज़बान इस्तेमालु करे थो, न उनखे रोकियो थो वञे, उनखे त हिकिड़ो पूरो मैदान ख़ाली आहे, जेतिरो ॻाल्हाए जंहिंजे लाइ ॻाल्हाए। छा सबबु आहे? इम्तियाज़, आउं इलाही दफ़ा तव्हांजे प्रोग्राम ते ऐं ॿियनि चैनल्स ते बि चई चुको आहियां, इहो जेको जहिड़ो आहे 5 शख़्सियतुनि जो जहिड़ो, 5 मां 5 जजिस जी ॻाल्हि कोन थो कयां, 5 आला शख़्सियतुनि जी ॻाल्हि थो कयां, नाला आउं कोन थो वठां, उहे सभु सेंट्रल पंजाब जा आहिनि। इहा जंग सेंट्रल पंजाब जी जंग आहे जेको चाहे थी, उन मां जेके 5 मां हिकिड़ो माण्हू सिर्फ़ु जेको नेशनल बोर्डवाई आहे, जेको चाहे थो त सेंट्रल पंजाब जो जेको चाहे थो त आइन जी बालादस्ती हुजे। बाक़ी 4 ॼणा अहिड़ा आहिनि जेके चाहिनि था त जेको 72 साल वारो सिस्टम हले। हाणे मूंखे इजाज़त ॾिए ॻाल्हाइण जी त आउं अवाम खे थोरो सम्झायां। सही, इहो सेम सिस्टम अमेरिका में इब्राहिम लिंकन जॾहिं प्रेसिडेंट थियो त अमेरिका जी साउथ जी जेके स्टेट्स आहिनि उन्हनि चयो त स्लेवरी जेका आहिनि जो ख़तमु थिए जेके, ऐं कॉन्फिडेंट सिस्टम हले। जॾहिं इब्राहिम लिंकन इहा ॻाल्हि न मञी जंग थिए ऐं उन जंग में इब्राहिम लिंकन विन कई ऐं दुनिया जी 5-10 हज़ार साल जी रिसेंट तारीख़ में इब्राहिम लिंकन खे इहो क्रेडिट थो वञे त हुन स्लेवरी ख़तमु कई ऐं उन खां पोइ सभिनी फॉलो कयो, जेके स्लेवरी माना जेको ग़ुलामी, इंसान जी ग़ुलामी ख़तमु कई। सही, हिकिड़ी इहा चीज़ ठीकु आहे। ॿी जेका आहे सा ब्रिटेन में क्राउन वॉल चयो त बाबा पार्लियामेंट सुप्रीम आहे, बादशाह चयो त न मुंहिंजी बादशाहियत आहे। उते बि वॾी जंग थी ऐं जेको सो बादशाह खे फांसी ॾिनी वई, जंग हली, आख़िर में वॾी क्राउन वॉल खे बि क़बर मां कढी टंगियो वियो। पर एट द एंड ऑफ द डे पार्लियामेंट जेका विन कई। पाकिस्तान बि लॻभॻि इहो ई सिस्टम पियो हले। हाणे पाकिस्तान खे अगरि बचाइणो आहे, हिनखे हिन फॉर्म में रखिणो आहे, अॻे ई इन कुवतनि जे करे बंगाल असांखां अलॻि थी वियो। हाणे जेका असां सियासी जंग जी ॻाल्हि थो कयां, को बंदूक वारी जंग जी ॻाल्हि नथो कयां, सियासी माण्हू आहियूं असीं त इहा वार आहे, थियणु खपे। ऐं सियासी तौर ते अगरि मूंखां केरु पुछा कंदो त इहा वार थियणु खपे वंस फॉर ऑल। ॾिसो, इन में अवाम ई विन कंदी। पोइ अवाम खे विन करण में साल लॻे, 5 साल लॻनि, 2 साल लॻनि, 10 साल लॻनि, उन्हनि खे शिकस्त पकी आहे। पोइ हाणे अचे 10 साल खां पोइ जंग आहे। जंग में हिनखे सियासी तौर ते इन में हर चीज़ अची वई ऐं हर चीज़ मूं सम्झाइण जी कोशिशि करे छॾी आहे। सो बिल्कुलु तव्हांखे सियासी वर्कर जी हैसियत सां 72 सालनि जा असांजा वॾा बि जेलनि में विया, असांजी पार्टीज़ बि जेलनि में वियूं, वॾनि लीडरनि फांसियूं खाधियूं, वॾनि लीडरनि एग्ज़ाइल में विया, कोड़ा खाधूं, जेल में विया, कूड़ा केस थिया। इहा हले पियो, पर नई ॻाल्हि पाकिस्तान जी तारीख़ में। डॉक्टर साहब तव्हांखे पाण ख़बर आहे त मैशियत बहितर न आहे, सियासी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। डॉक्टर साहब जेकॾहिं हे ई हुकूमत सख़्तु फ़ैसिला थी करे, यानी कि तव्हांखे ख़बर आहे त सब्सिडी जे हवाले सां सख़्तु फ़ैसिला था अचनि,
विथड्रॉ थिए थी सब्सिडी त तव्हांखे लॻे थो त हिकिड़ो वॾो महांगाई जो तूफ़ान ईंदो और तव्हांखे इलेक्शन में वञणु तमामु घणी ॾुखी सूरत हाल थींदी और तव्हां हुकूमत बि छॾे ॾियो। जेकी मुंहिंजी इंफॉर्मेशन आहे ज़रदारी साहिब जो इहो ख़्यालु इहो आहे त असां टाइम बि पंहिंजो पूरो कयूं, असां रिफॉर्म्स बि कयूं ऐं असां जेको आहे कुझु उन्हनि कुवतुनि सां, तव्हांखे पाण ख़बर आहे त IMF जे पोयों वाशिंगटन DC जो हिकिड़ो वॾो रोल आहे ऐं अमेरिकन सां जीअं त हाणे मिलण बि वियो आहे बिलावल साहिबु, उहो बि कोशिशि करे थो त किथे न किथे असांखे हिकिड़ो पैकेज मिली वञे IMF जा तरफ़ां, जेके दोहा में तव्हांखे पाण ख़बर आहे उते थींदो। इहा सॼी सपोर्ट पोइ वर्ल्ड बैंक आहे, पोइ तमामु घणा आहिनि, UAE आहे, सऊदी आहे, पोइ त तमामु घणा पैसा थी बि वेंदा। इहा कोशिशि करणु खपे। उन खां पोइ ॿिए ऑप्शन ते सोचियो वञे त निगरान सेटअप अचे, सभु कुझु थिए। निगरान सेटअप बि 3 महीने जे लाइ मसइले जो हल न आहे, मैशियत अञा ख़राबु थींदी। छा चओ था? ॾिसो, निगरान सेटअप जो मतिलबु इहो आहे त हिते 5 साल लाइ रिच छा आहे, इहो फॉक्स ऐं वुल्फ अची वञे, 10 साल लाइ उहे अची वञनि ऐं वरी उहो आइन जी ऐसी कम तैसी करे हिते प्रेसिडेंशियल सिस्टम आणी, हिते हू 18 अमेंडमेंट ख़तमु कनि, प्रोमिसिस जा पावर ख़तमु कनि। इहो आहे असल में ॻाल्हि। हाणे हिन सवाल जवाब में हर को मतिलबु सम्झी वञे। डॉक्टर साहब, तव्हांखे पाण ख़बर आहे, तव्हां हिकिड़ो मिसाल इहो ॾिनो, हाणे सिचुएशन जो हल छा आहे? इमरान ख़ान जेको सख़्तु बयानियो आहे, इमरान ख़ान जो सख़्तु तनक़ीद आहे। इमरान ख़ान चाहे थो त वरी मूंखे आंदो वञे, वरी मूंखे सपोर्ट कयो वञे, मुंहिंजी मर्ज़ी सां इलेक्शन थियनि, सभु कुझु इहो चाहे थो। जेकॾहिं इमरान ख़ान पंहिंजो प्रेशर वधाए थो, इमरान ख़ान पंहिंजो बयाननि ते सख़्तु आहे ॾींहों ॾींहुं, त इमरान ख़ान खे छा इहो को बावर कराए थो, यकीन कराए थो त तुंहिंजी इन तक़रीरुनि सां असरु थिए थो, उहा कुवत डिफेंसिव थी आहे? आउं सम्झां थो इमरान ख़ान जी का हैसियत कान्हे। हैसियत उन कुवत जी आहे जेके हिन जे पोयां आहे, पहिरीं बि हुनजे पोयां हुई, हाणे बि हुनजे पोयां आहे। सही, मतिलबु इमरान ख़ान जी का हैसियत न आहे? न, कोन्हे, सियासी का हैसियत कान्हे, पर उहा कुवत आहे जेका पहिरीं बि हुई, हाणे बि हुनजे पोयां वई। डॉक्टर साहब, हा, सियासी वर्कर मुंहिंजो तजुर्बो आहे, ऐं ग़लति बि थी सघां थो, पर मुंहिंजो तजुर्बो इहो आहे। साईं, जेकॾहिं पूरो अरसो थो मिली वञे, तव्हांखे बि तक़रीबन 1.5 साल मिली थो वञे, पोइ बि शहबाज शरीफ़ तव्हांजी गवर्नमेंट, कोलिशन गवर्नमेंट डिलीवर नथी थिए, इलेक्शन टाइम ते कॉल थी थिए, त डॉक्टर साहब तव्हां ते बि त तनक़ीद थींदी न, तव्हां उहो डिलीवर न करे सघियो जेकी कमिटमेंट सां तव्हां आया हुयो। पोइ त माण्हू सोचींदो न इमरान ख़ान, या तव्हां पोइ बि चओ था त इमरान ख़ान खे हिकिड़ो मख़सूस सीटूं मिलंदियूं, इमरान ख़ान जी हुकूमत कोन ठहंदी, इमरान ख़ान खे 70, 80, 90 या 100 एतिरियूं सीटूं मिली सघनि थियूं, ऐं एतिरियूं न मिलंदियूं त उहा छा? इमरान ख़ान पंहिंजे ज़हन में इहो सोचे वेठो आहे त मां 2/3 मेजॉरिटी सां अचां? भले हाणे ज़हन में सोचे 2/3 छो, फुल मेजॉरिटी सां अचे, उहे माण्हू आणींदा न फुल मेजॉरिटी में। हिन खां पहिरीं जेके 2/3 मेजॉरिटी मां खटी आया त उन्हनि वटि कहिड़ा पावर हुआ, जेको हिनखे ही त कटपुतली माण्हू आहे, इशारनि ते हले थो। सही, हिनखे कहिड़ी हैसियत हिनजी बचंदी? पर असल अज़ाइम जेके मूं तव्हांजे साम्हूं जेके रखिया आहिनि उहो ई आहिनि। उहो हाणे मुख़्तलिफ़ नालनि सां, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, मुख़्तलिफ़ नमूने वार करे उहो कुवतूं अचनि थियूं, नए नमूने सां, नए सिस्टम सां। असल में बेसिक जेका असल ॻाल्हि इहा आहे, जेका उहे असांजा वसाइल, असांजी सॉवरेंटी, असांजी जेके नौकरियूं असांजियूं, हर चीज़ ते क़ाबिज़ रहण थी चाहे, इहा आहे सॼी असल ॻाल्हि। डॉक्टर साहब, पीपल्स पार्टी, तव्हांखे पाण ख़बर आहे तुंहिंजो वॾो मौक़िफ़ क्लियर आहे इन हवाले सां त वक़्तु पंहिंजो पूरो करिजे, रिफॉर्म्स बि कबिन, सॼियूं शयूं थियनि, तमामु जल्द थियनि थियूं। वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो, न ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ था अचूं वरी डिस्कशन्स करिते।